नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारूशाह खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ सादिक अंजण जो नेक मर्द हाजी रसूल बख्श अंजण ठारूशाह प्रेस क्लब ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त काल ॻोठ अची मस्जिद जी रवासी काज़ी ज़ुबैर अंजण मूं मथां ज़मीन ते कब्ज़े ऐं मौतमार धमकियुनि जो कूड़ो इल्ज़ाम हयो आहे। मां न कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो, न कंहिंखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। मां ज़मीन लाखो अंजण खां 70 लख रुपए में वरिती आहे। अगरि ज़मीन काज़ी ज़ुबैर जी आहे त रिकॉर्ड खणी अचे, बाक़ी काज़ी ज़ुबैर कूड़ो आहे। हिन पंहिंजे अज़ीज़ अगूणे होम सेक्रेटरी काज़ी कबीर अंजण, काज़ी करार अंजण समेत केतिरनि ते कूड़ा इल्ज़ाम ऐं केस दाख़िल कराया आहिनि। ही इंसान को ग़लति ड्रामो ठाहे सघे थो। हिन लाइ मां IG सिंध, RPO हैदराबाद, DIG शहीद बेनज़ीराबाद मज़र नवाज़ शेख ऐं SSP नौशरो फेरोज़ डॉक्टर फारूक अहमद ऐवान खे अपील करियां थो त मूं मथां लॻायल इल्ज़ामनि जी इंक्वायरी कई वञे। इल्ज़ाम हणंदड़ काज़ी ज़ुबैर मथां केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में इंसाफ़ लाइ मां अदालत सगोरी जो दर खड़काईंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।